ॼण आशिक़ उदासी पीर साईं जे लाइ त सभु को उदासी बीठो आहे भाउ हा इंतज़ार में बीठो आहे हा हा मुर्शिद दीदार जी सिक्का बसि चारि टे चकर त पीर साईं हिते थलो इन कोठी जी जाइ ते आयो आहे चोथों हिते वञी दावत कयईं त चयो कोहो हीअ बि कोहो हीअ बि कोहो 12 फंडरूं कोहायईं अदा वरियाम चयो त हाणे चरियो थी पियो आहे माल सभु कोहाए छॾींदो काहे वञी घर छॾियोसि चरियो थी पियो आहे सदको थिया पीर साईं जे नाले तां हा अंगण आयो आहे मुर्शिद अंगण आयो आहे अंगण असांजे पीर साईं आयो खुलिया दर दीदार खुलियूं दरियूं दीदार अमर इलाही हुकुम खुदाई रब जो हुकुम थो थिए तॾहिं मुर्शिद थो अचे अब्बा हीअ त कोन थो अचे जी अम्मा बिल्कुलु बसि उहे त कान्हे